रात ऊंदा हिया माए तन्हाइया याद तुझी वरी भी आइया याद तुझी वरी भी आइया रात ऊंदा हिया माए तन्हाइया किया चवा के तिरो रुनो आया मां जॾह खां तो खां छिनो आया किया चवा के तिरो रुनो आया मां जॾह खां तो खां छिनो आया तुझी तस्वीर आहे मुझे हथड़न ते रखियल जेका अखड़िन रोई पुसाइया जेका अखड़िन रोई पुसाइया रात ऊंदा हिया माए तन्हाइया। अस्सलाम वालेकुम। धरती जो जमालो वाह वाह जमालो में भली कार ऐं हैदर कादरी अमा खे खुश आमदीद बख़ैर रागले भली करे आया। ॿियो हिकिड़ो बि ॿोली आहे उन में बि चवंदा आहिनि खोड़ सारनि ॿोलियुनि में पर जेतिरियूं ॿोलियूं यादि हुयूं सो उन्हनि में मां तव्हांखे भली कार चवंदुसि ऐं वेलकम कंदुसि पंहिंजे उन सेगमेंट में जंहिंमें मां त पंहिंजो हिसो शामिलु करे छॾियो यानी की शौक़िया सिंगर मंज़ूर सखीरानी साहब जो कलाम मां ॻाइण जी कोशिशि कई। हाणे सखीरानी साहब त नथा थी सघूं बसि हाणे शौक़िया सिंगर जो आहियूं त पोइ शौक़ु पूरो कंदा आहियूं पंहिंजे हिन सेगमेंट में। सभ खां पहिरीं ॾिसूं था त कहिड़े शहर खां कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मदा अली हैदर वगैरह सेवन शरीफ का नाले भाई कलो की जीत मुबारक हुजेव। खैर मुबारक सर। थैंक यू सो मच फॉर अनाउंसिंग विनर। साईं तव्हां सुठो ॻायो कल्ह ऐं ॾुखियो कलाम तव्हां ॻायो ऐं ॾाढो भलो तव्हां ॻायो इन जे करे सो अॼु अली हैदर बा छा थो ॿुधाए असांखे। साईं अॼु पाकिस्तानी फिल्म जो हिकु सॉन्ग आहे जी चकोरी फिल्म जो नालो आहे। ओए होए चकोरी। जी जी। कभी जो तुमको याद आएंगी वो बहारे वो समा झुके झुके बादलों नीचे मिले थे हम तुम जहाँ वहाँ कभी जो तुमको याद आएंगी तुमसे बिछड़े सदियां बीती आज भी तुम याद आते हो साया बन के आहट बन के क्यों तुम हमें तड़पाते हो जिंदगी कितनी बेजार है तुमने अभी तो मुझसे कहा था तुमसे प्यार है कहाँ गई वो प्यार की कसमें प्यार का वादा क्या हुआ बेवफा बेवफा कभी
याद आएंगी। अली हैदर भाई हिकु त तव्हांजी सिलेक्शन ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां ॻायो था दिलि चए थी त तव्हांखे ॿुधंदो रहां। नो डाउट वरी माशाल्लाह तव्हांजो ख़्यालु ॾाढो ख़ूबसूरत आहे, सोच भली आहे तव्हांजी, छो त अहिड़े क़िस्म जा गाना जेके आहिनि ॾाढा घटि माण्हू जी। ॿुधंदा आहिनि, सो तव्हां पाण ॾाढा सुठा आहियो। सो बहरहाल माशाल्लाह थैंक यू सो मच। पहिरीं कॉल अली हैदर भाउ जी हुई जंहिं कल्ह इन सेगमेंट में विन कयो हुयो। अॼु बि हुननि सभ खां पहिरीं कॉल कई आहे ऐं ॾिसूं था त अॼु अली हैदर भाउ खे केरु आहे जेको हिनखे हाराईंदो। सो ॾिसूं था, असां वटि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मुंहिंजे ख़ासि करे हिन शो में त जेके हिकिड़ो दफ़ो विन कंदा आहिनि पोइ कंटिन्यूसली विन कंदा रहंदा आहिनि। ॾिसूं था अॼु वरी शौकिया सिंगर असां वटि कहिड़ा ख़ूबसूरत कलाकार अची वेंदा आहिनि जो मजबूर थी करे वरी पोइ उन्हनि खे नंबर 1 ॾियणो पवंदो आहे। अॼु पहिरीं कॉल अली हैदर भाउ जी हुई। पहिरीं सभ खां पहिरीं बि हैदर अली ॻायो, यानी की पंहिंजी ज़ात, उन खां पोइ अली हैदर मुंहिंजो नाले भाई आहे पर थोरो अॻिते पोइ थिया, ॻाल्हि माना साॻी आहे नाले जी। इन सां गॾोगॾु मां कल्ह असां जेको सेगमेंट मुख़्तलिफ़ कयासीं उन में कल्ह असां आख़िर में बैलेंस न करे सघियासीं छो त असां टाइम घटि बचियो हुयो। लाइन ते सुठा कहिड़ा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह वबरकातुहू। साईं मोहम्मद जुमन साहब तो नवाब शाह खां। साईं मोहम्मद जुमन सदो साहब कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह सब खैर आहे, तबीयत सही दुआ आहे? दुआ दुआ ताईं, तव्हां ॿुधायो? बे खैर आहे, कीअं वक़्त गुज़रे? वाह, वक़्तु त ॾाढो भलो पियो गुज़रे। ऐं अॼु जेको हिन सेगमेंट वारो वक़्तु आहे उहो ॾिसूं था त तव्हां कीअं था गुज़ारियो, छा था ॿुधायो भला? जी सर। ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, किसको सुनाऊं हाल दिल बेकरार का, बुझता हुआ चिराग हूँ अपनी मजार का, ए काश भूल जाऊं मगर भूलता नहीं, किस धूम से उठा था जनाजा बहार का, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं, अपना पता मिले न खबर यार की मिले, दुश्मन को भी न ऐसी सजा प्यार की मिले, उनको खुदा मिले आए खुदा की जिन्हें तलाश, मुझको तो एक झलक मेरे दिलदार की मिले, ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं। वाह साईं वाह। साईं मोहम्मद जुमन सदो साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। मोहम्मद रफ़ी साहब जो हीउ गीत हुयो, ये दुनिया ये महफ़िल मेरे काम की नहीं, पर थोरी मोहम्मद जुमन सदो साहब धुन ई हिन जी फिराए विया तव्हां पंहिंजे हिसाब सां, पोइ तव्हां हिनखे थोरो कंपोज़ कयो आहे, पर हिन कलाम खे ॻायो आहे तव्हां, इहा बि वॾी ॻाल्हि आहे छो त हीउ ॾाढो ॾुखियो ऐं मुश्किल सुरनि वारो इहो कलाम आहे ऐं मथे आहे काफ़ी। हीअ स्केल बि तव्हां हिन जो घटि रखियो ऐं हिन जी थोरी तव्हां धुन बि फिराए छॾी। सो बहरहाल वरी बि हिकिड़ी ॻाल्हि जी मूंखे ख़ुशी थी मोहम्मद जुमन सदो साहब, तव्हां वरी अॼु शइ थोरी नई ॿुधाई, मतिलबु हूअं तव्हां सदाईं जेके बि गाना थोरा ॿुधाईंदा रहिया आहियो उहे साॻा ॿुधाईंदा रहिया आहियो, पर हिन दफ़े तव्हां कुझु नवाण आंदी आहे। ईअं ई जेकॾहिं नवाण जो सिलसिलो जारी रहंदो त ॾाढी ख़ुशी थींदी। ऐं अली हैदर भाउ जीअं उन गीत खे ॻायो, धुन उन में ई ॻायो जेका धुन असल में आहे। लाइन ते सुधा कहिड़ा? अस्सलाम वालेकुम। हेलो। वालेकुम अस्सलाम, क्या हाल है जी? ठीक है जी जी बिल्कुल, मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाएं कैसे? हेलो जी भाई, गुड नेम। अस्सलाम वालेकुम, मेरी आवाज आ रही है आपको? जी आवाज आ रही है। आ रही है। आप अपना नाम बताएं मेरे भाई। आप टेलीविजन की वॉल्यूम इतनी फुल करेंगे मेरे भाई तो फिर आप हमारी आवाज तो देर से सुनेंगे। खैर लगे तो अॼु सुठा सुठा अञा बि वधीक शौक़िया सिंगर शामिल थींदा, छो त असां हिन में का बि
हद न रखी आहे। तव्हां सुरनि जे हिसाब सां कलाम असांखे ॿुधाए सघो था। लाइन ते सुधा किरा। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम उलारी मदद। केरु भाउ? साईं सोहेल अहमद सुमरो शिकारपुर। शोएब ज़ुहेब? सोहेल अहमद सुमरो शिकारपुर। सोहेल भाउ काथे गायब हुयो यार? हैदर भा विचार दा छडियो न पोइ ॾाढो ॾुख थो। न असल में वॉइस न पियो अचे तव्हांजो। छा था ॿुधायो? हींअर शौक़िया सिंगर सेगमेंट में मुंहिंजी कॉल शामिल थी चुकी आहे। तव्हां कहिड़ो कलाम ॿुधाईंदा? हिन वक़्तु 2 कॉलर असांखे शामिल करे चुका आहिनि, अली हैदर ऐं मोहम्मद जुमन सहतो। हिननि जो पाण में सुठो कॉम्पिटिशन आहे, पर तव्हां 3rd कॉलर आहियो जेके हिन वक़्तु असांखे छा ॿुधाईंदो? ठीकु आहे, मां बि मस्त मंज़ूर कलाम जी। मूंखे कहिड़ी ख़बर कंदे ईअं दिल पर मूंखे कहिड़ी ख़बर कंदे ईअं दिल पर मूंसां कसम तूं खाई कंदे ओ बेवफ़ाई मुझे दिल जो भोरा भोरा है मुझे दिल जो भोरा भोरा हर अरमान थीरो तुझे विछड़ी वै पिरी मुझो वेड़ो वीरान थीरो तुझे विछड़ी वै पिरी मुझो वेड़ो वीरान थीरो तोखा पो मुझो वेड़ो वीरान थीरो तोखा पो वेड़ो वीरान थीरो। जी भा सोहेल शिकारपुर खां। हुए ओ पिरी मुझे वेड़े में रौनक हूंदी हुई। शिकारपुर खां सोहेल भा कॉल कई, मुंहिंजो वेड़ो वीरान थी वियो। मास्टर मंज़ूर जो कलाम हुयो जेके हिन दोस्त कोशिशि कई हिकिड़ी बहितरीन। सो कोशिशि हुई ऐं ॾिसूं था त अॼु शौक़िया सिंगर केरु विन कंदो ही सेगमेंट। लाइन ते सुधा केरु आहे? हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं राशिद अली चांडियो। हा राशिद हेॾे काॾे? बस कल बि आयासीं अॼु बि आयासीं, जाॾऊं करूं मन न मन होॾऊं न त हेॾऊं। हा ठीकु आहे। छा था ॿुधायो? जी साईं। छा ॿुधाईंदव? कलाम ॿुधाईंदासीं। ॿुधायो। खिलंदे खिलंदे यार लुढ़क लड़ी प्यार करे तो खांसी दे धार खिलंदे खिलंदे वो यार लुढ़क लड़ी प्यार करे पानिया ते जनो लिका हुया म्या पानिया ते जनो लिका हुया म्या तुझा कौल करार लुढ़क लड़ी प्यार करे तो खांसी दे धार। राशिद चांडियो तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार। सादक फ़क़ीर जो इहो गीत तमामु मक़बूल गीत। सादिक फ़क़ीर अलाह जनत में ॼाणे उन्हनि खे ॾाढा बहितरीन गुलकार हुया असांजी सिंध जा। हिन वक़्तु अनाउंसमेंट कंदासीं, उन विनर जो नालो अनाउंस कंदुसि जंहिं अॼु ॾाढो सुठो ॻायो ऐं पंहिंजे आवाज़ पंहिंजे सुर सां अॼु असांखे बाक़ाइदे मधू करे छॾियो। सो अॼु जो शौक़िया सिंगर आहे नंबर 1 अली हैदर। ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾी रहिजो। मोटी थो जां धरती जो जमालो, वाह वाह जमालो।
वेलकम बैक चवंदसि तव्हां सभिनीनि खे। हिन वक़्तु असां शामिल आहियूं पंहिंजे सेकंड सेगमेंट में, जंहिंमें तव्हांजी क़ाबिलियत जी ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरा क़ाबिल आहियो, केतिरा ज़हीन आहियो, केतिरा होशियारु आहियो ऐं तव्हां केतिरा शार्प आहियो, केतिरा तेज़ आहियो। सो जंहिं सेगमेंट जो नालो आहे अल्फ़ाबेट। अल्फ़ाबेट सेगमेंट में अवां उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइणु पसंदि कंदो जिन असांखे हाणे अॼु जॉइन कयो हूंदो, जंहिंमें 20 सेकंड्स में हिकिड़ो अखर तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं। हिकिड़ो स्क्रीन ते अखर ॾेखारियो वञे, जेकॾहिं तव्हां जल्दी में ॾेखारे सघो था त टे टोपी अव्हांजी स्क्रीन ते हीअ अखर अचे पियो। उन अखर सां तव्हांखे 20 सेकंड्स में वर्ड्स ठाहिणा हूंदा आहिनि, जंहिंमें अॼुकल्ह त टॉप स्कोर आहे 76। उनखे कंहिं बीट न कयो आहे। 76 स्कोर आहे अदी नरगिस चांडियो जो। ऐं नरगिस चांडियो खे या त अफरोज़ मक्सी बीट करे सघे थी या वरी कोई नओं कॉलर अचे त उहो करे सघे थो, पर हिन वक़्तु टॉप स्कोर आहे 76। सो स्क्रीन ते नंबर अचे पियो 02135066994। अवां डायल करे सघो था ऐं हिन वक़्तु शामिल थी सघो था असांजे हिन प्रोग्राम में। सो जल्दी जल्दी असांखे कॉल कयो। असां सेकंड सेगमेंट में शामिल थी चुका आहियूं। टेन टेन उन खां पोइ असां शेरशाही सेगमेंट में ईंदासीं, जंहिंमें ख़ासि करे काफ़ी असांजा इंटेलेक्चुअल क़िस्म जा माण्हू जेके असांजे हिन सेगमेंट में शामिल थींदा आहिनि, जेके काफ़ी अदब सां रिलेटेड हूंदा आहिनि ऐं उहे माशाअल्लाह ख़ूबसूरत पोइट्री ॿुधाईंदा आहिनि। हिन खां पोइ असां पोइट्री जे सेगमेंट में शामिल थींदासीं, जंहिंमें अवां जो हिसो शामिल थियणु ज़रूरी हूंदो आहे। इन जे करे हिन वक़्तु ॾिसूं था त अॼु असांखे पहिरीं कॉल कहिड़े शहर खां अचे थी, जंहिं सेगमेंट जो नालो आहे अल्फ़ाबेट। अल्फ़ाबेट सेगमेंट में ॾिसूं था सभ खां पहिरियां कहिड़े शहर खां कॉल ईंदी ऐं अॼु रिकॉर्ड पुराणो टुटंदो या को नओं रिकॉर्ड ठहंदो। मतिलबु अॼु जे हिसाब सां केतिरो हदफ़ थिए थो, केतिरो टारगेट थिए थो। छा अॼु जो टॉप स्कोर 60 थिए थो, 70 थिए थो या 50 थिए थो, पर अॼुकल्ह 60 खां प्लस वञे पियो डेली, पर टॉप स्कोर आहे 76। पहिरियों ॾिसूं था कंहिंजी कॉल आहे। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम अदा। वालेकुम अस्सलाम। नरगिस चांडियो फ्रॉम कराची। जी नरगिस चांडियो, अवां जी कॉल शामिल थी चुकी आहे। अखर नरगिस चांडियो जे लाइ आहे टे टोपी। अदा कल भी टे टोपी, आज भी टे टोपी। ठीकु आहे, चेंज कयो, कल बि टे टोपी चेंज कयो, अखर चेंज कयो बाबा। अॼु असां ईअं पब्लिक खे ॾेखारण लाइ टे टोपी जो लॻाईसीं न, त असांजो हिकिड़ो नंढड़ो जेको वेठो आहे कंट्रोल रूम में, उन थोरो सोचियो त भला टे टोपी ॾेखारियां। जीम जुती अखर आहे। जिन जुती जीम जुती अवां जो अखर आहे। ऐं हिन वक़्तु स्कोर ॾिसूं था तव्हां सभ खां पहिरियां केतिरो थियो कयो। टाइम तव्हांजो स्टार्ट थींदो 1 2 3 गो। जांगा जांग खान जबा 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 जांग जबल जबल जमु जाके जमु जला तो जब जगदा की तमसे दिले जबल 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 जाता पुता में चले चली जाए को बात चलो जगह को जा चल चलवा दे चल चल जानी कमाल जान जत जगह जादू जानी जल्दी जब आने वाले जो चारों 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 चुप चुप चालू जो जोर देते जाए जिन 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 देखा जाती जोर तक जोर 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 लेके 74 74 74 मां असां 9 था कयूं त थियनि था 65 65 केस दो चौहठ मां असां 9 कटियूं था। ठीकु आहे 65। ज़बरदस्त। ही अॼु जो स्कोर थियो आहे 65 ऐं ख़बर पइजी वेंदी त हाणे तव्हां केतिरे पाणी में आहियो। असांजा ॿिया जेके कॉलर आहियो, ॾिसूं था लाइन ते बि कंहिंजी कॉल आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी केरु पिया ॻाल्हाइनि? अफरोज मक्सी। जी अफरोज, अॼु जो स्कोर आहे 65। जी अदा 65 स्कोर आहे। अॼु ॾिसूं था त केरु थो विन करे। तव्हांजो अखर स्क्रीन ते अचे थो ज़ुए ज़ालिम। जी अदा ज़ुए ज़ालिम अवांजो अखर आहे। 1 2 3 गो। जाके सवार सर सरी सरी सर जानी सवार सवार जाना सबने सरे तेरे जंगल जंगल धर्मी तांकी तांकी सलाम सलाम जती जती जता समने समने जोलते जोलते समरे दर में समरे बयान जान सेतन दरका दरका सारे समने समने दरिया दरिया दरपा दरपा जापन जापन जापुम जापन जापन बनाए दरे दरे रुबुर जोता तकनी सदा सलामन जोर जसपन जपरु जारिया जारिया जोन जनाता जप्त 83
रिपीट 13 रिपीट 83 मां 13 कट कर त वञी बचंदा 70। ओ हो 83 स्कोर हुयो अॼु अफरोज़ जो, पर जेकॾहिं अफरोज़ 13 रिपीट न करे हा त हिन वक़्तु सभ खां वॾे में वॾो स्कोर तव्हांजो हुजे हा, यानी कि पुराणो रिकॉर्ड बि टुटी सघे पियो, पर तव्हां जिन रिपीटेशन जे करे तव्हां अॼु त स्कोर ॾाढो भलो कयो आहे, पर तव्हां पुराणो रिकॉर्ड न टोड़े सघियो आहियो। सो अॼु अफरोज़ मक्सी जो स्कोर आहे 70 ऐं नरगिस चांडियो जो स्कोर आहे 65। ही ॿई असांजो अॼु मां रोज़ चवंदो आहियां त हिन सेगमेंट में जॾहिं बि ईंदियूं आहिनि त ॾाढो ज़बरदस्त मुक़ाबिलो करे वेंदियूं आहिनि। ऐं कॾहिं नरगिस चांडियो जिन रेसलिंग में ॾिसंदा आहियो तव्हां, रेसलिंग में जॾहिं विढ़ंदा आहिनि पोइ हिकिड़ो बेल्ट हूंदो आहे, पोइ वरी उनजे हथ में हूंदो आहे, बाबा जेको विन कंदो उनजे हथ में हूंदो आहे। सो हीअं सम्झो हीउ जेको बेल्ट आहे उहो अॼु अदी अफरोज़ जे हथ में आहे। लाइन ते सुठा कहिड़ा, अस्सलाम वालेकुम। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या हाल है जी, ठीक है? जी मैं बिल्कुल ठीक हूँ। पहले मुझे समझाए तो सही, ये गेम खेलेंगे कैसे? गेम कैसे खेलेंगे? हाँ जी। ये गेम ऐसे खेलेंगे कि ये आप स्क्रीन पे देखें, ये गैन देख रहे हैं? देखा? हाँ जी। 20 सेकंड में आपने अल्फाज बनाने गैन से, जितने आप तेजी फास्ट जितने बनाओगे आप जीत जाओगे। टॉप स्कोर आज का जो है वो 70 है। अच्छा जी, ठीक है, अब गैन से मैं 3 काउंट करूंगा, आपने अल्फाज शुरू करने। ठीक है भाई, मुश्किल हो गया ना? सो ही जेको स्कोर आहे उन में पोइ थींदो ईअं ई आहे, कॉल अची करे डिस्कनेक्ट कई वेंदी आहे, यानी कि ॾुखियो आहे हिननि खे बीट करणु। सो 65 एंड 70 टॉप स्कोर आहे अॼु जो, ऐं 76 जेको स्कोर आहे उहो स्कोर आहे नरगिस चांडियो जो, जेको टॉप स्कोर आहे। अॼु अफरोज़ मक्सी खे ज़बरदस्त मौक़ो हुयो, ही चाहिनि हा त बहितरीन तरीक़े सां कढी सघनि पियूं ऐं नओं रिकॉर्ड क़ाइमु करे सघनि पियूं, पर हुननि 13 रिपीट कया, इन करे हुननि जा माइनस थिया। लाइन ते सुठा कहिड़ा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, राशिद चांडियो। हाँ राशिद बाबा, कीअं आहियो? मन लॻा पिया, राति मुंहिंजी अलाए केतिरा मुंहिंजा कटिया अथव, मां खटी वियो आहियां। वरी जेको आहे इहो कीअं असां ज़ुल्म कयो गई, मस था पहुचूं असां। तव्हां हर लफ़्ज़ 2 दफ़ा चवंदा आहियो, तव्हांखे ख़बर न पवंदी आहे राशिद, इन करे इहे ॾिस न, हू वीचारियूं छोकिरियूं आहिनि, मयार न ॾींदियूं, तूं छोकिरो थी करे मयार शुरू करे छॾी। एडी किनी मयार ॾिठी आहे बाहिरी में। जी हिन वक़्तु अखर ॾिसो अचे थो गैन, गानी चो। सो अव्हां खे 3 काउंट कंदुमि जल्दी में, तव्हांखे काउंट करणा आहिनि ऐं लफ़्ज़ सोचे सम्झी करे। अॼु जो स्कोर आहे 70। अच्छा, ऐं 65 कई त बि बाबा गंज थी वियो। 1 2 3 गो। छा कई, मोबाइल भॻई छा? राशिद काॾे वए? राशिद ॾिसी त किथे हिते हूंदो, असां यार पुराणो कॉलर आहे, 2 टे ॾींहं थी विया अथसि, पुराणो कॉलर आहे, मथे हफ़्ते आयो। ॾाढो ज़बरदस्त भाउ राशिद, अलाए छो यार वॾो मौक़ो सॼो विञाइजी वियो ऐं ॾाढी ज़बरदस्त स्पीड, 1 टेक में उथंदे 10 त काउंट थी विया हुया, पर ॾिसूं अलाए छा थी वियो। जेकॾहिं हेलो हेलो, ओ मिठी मोकिल चिट्ठी। अॼुकल्ह व्हाट्सएप जो दौर आहे, पुराणो गानो आहे। ओ मिठी मोकिल चिट्ठी, ॾींहं न लाईंदी कर, इन सताईंदी कर, इन सताईंदी कर। टॉप स्कोर अॼु जो आहे 70। ॾिसूं था त अॼु 70 स्कोर टुटंदो या इहो बेल्ट जेको आहे अदी अफरोज़ वटि हूंदो। बहितरीन तरीक़े सां खेॾी सघो था जेकॾहिं तव्हां चाहियो त
फुल कंसंट्रेशन ॾेई करे तव्हां खटी सघो था जेकॾहिं तव्हां विलिंग आहियो. हिते विल खपे. आई कैन डू एवरीथिंग. विल खपे. सो विल वारा माण्हू लाइ छो ग़ाइबु थी विया आहिनि जेके हिन सेगमेंट में बाक़ाइदे खेॾंदा आहिनि. पर स्कोर जो जेको टारगेट स्टार्ट में एॾो थी वेंदो आहे त पोइ ॾाढो मुश्किल थी वेंदो आहे. बहरहाल जेकॾहिं नथो थिए त पोइ हिन वक़्तु अनाउंस कंदासीं अॼु जो जेको विनर आहे. उन विनर ईअं तकड़ में कीअं अनाउंस कंदुमि. अञा बि तव्हां छो त 2 कॉल्स आयूं आहिनि न त मां दिलि नथी चए. मां त चवां त राशिद चांडे बि कॉल हुजे हा जेकॾहिं त पोइ बि ज़बरदस्त कॉम्पिटिशन थींदो आहे. हे त ॼण ईअं थो थिए ॼण पाण में ई था खेॾूं. सो प्यारो आहे पाक जज़्बो प्यार जी पूजा कजे मन जे मंदिर मंझ मिठड़े यार जी पूजा कजे प्यारो आहे पाक जज़्बो. हिकिड़ी दिलि चवंदी आहे मां बि हिकिड़ो मैशअप चवंदा न अॼुकल्ह नंढा नंढा गाना हूंदा आहिनि इहो को रिकॉर्ड कयां ऐं उन में माना जेके मुंहिंजा नंढा नंढा गाना जेके मुंहिंजा फेवरेट आहिनि उन्हनि खे माण्हू गुनगुनाईंदो रहे. सौ बार जन्म लेंगे 100 बार फना होंगे ए जान वफा फिर भी हम तुम न जुदा होंगे 100 बार जन्म लेंगे 100 बार फना होंगे. लॻे थो त अनाउंस करिणो पवंदो. अॼु जी अल्फाबेट सेगमेंट जी जेका विनर आहे अफरोज़ मक्सी. ब्रेक जो वक़्तु आहे. कार्यक्रम जो मूंसां गॾु जो मोटी थो चवां धरती जमालो वाह वाह जमालो. शेर व शायरी सेगमेंट में अव्हांखे भली कार चवंदुसि ऐं इन सां गॾोगॾु दिलि त चए थी त अहिड़ा अहिड़ा ख़ूबसूरत शेर अव्हांखे ॿुधायां. पर जेकॾहिं मां कंटिन्यू ॿुधाईंदुसि त पोइ तव्हां खां मां छा ॿुधंदुसि. हीउ सेगमेंट अव्हांजो हूंदो आहे. मां त सिर्फ़ु स्टार्ट कंदो आहियां. यादगिरियूं तहे दामन खणी वेंदासीं. उम्मीद आहे त कंहिंखे न कंहिंखे बणी वेंदासीं. असीं त आहियूं गुलाब जे गुल वांगुरु कुझु घड़ियूं टारीअ ते रही पोइ छणी वेंदासीं. सूंह तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे. सूंह तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे. गुफ्तगू लोक गीत जहिड़ी आहे. के सूंह खे माण्हू जेके तशबीहूं ॾींदा आहिनि हर कंहिंजो पंहिंजो हिसाब किताब आहे. हर कंहिंजो पंहिंजी मेंटेलिटी आहे. हर कंहिंजी पंहिंजी अप्रोच आहे. पर जंहिंजो जेॾो वॾो ज़हन हूंदो आहे जंहिंजो जेॾो ज़र्फ़ हूंदो आहे उहो शयुनि खे उन हिसाब सां ॾिसंदो आहे. सो शाइरी हिकु अहिड़ो रंग आहे दुनिया जो जंहिंमें तव्हां जेकॾहिं ढलिजी वञो था त तव्हांखे दुनिया आराम सां सम्झ में ईंदी आहे. छो त अदब सिखणु अदब पढ़णु तमामु हिकिड़ी वॾी ख़ूबी आहे. सो शेरो शाइरी सेगमेंट में तव्हांखे भली कार चवां थो. ऐं अॼु असांखे पहिरीं कॉल ॾिसूं था कंहिंजी आहे. अस्सलाम वालेकुम.
वालेकुम अस्सलाम, कैसे हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ, आप सुनाएं। फिरोजा बात कर रही हूँ सक्खर से। जी 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 फेरोजा। और आज आपको ये बताऊं कि आज यहाँ का मौसम बहुत खूबसूरत है। बारिश हो रही है, ठंडी ठंडी हवा चल रही है और बहुत खूबसूरत मौसम हो रहा है। सक्खर में बरसात ऐं लाड़काने में भी अंधारी और ऐं आप ये देखिए कि आज मैं आपका प्रोग्राम नहीं देख रही हूँ, हम चाय पीने HD होटल में आए हुए हैं। तो ये है कि मैंने सोचा कि टाइम मिला तो आपको कॉल कर लूँ, लगा शुक्र है कॉल भी मिल गई। और आज मैं ये कहूंगी कि आपकी उमर से बात हुई थी ना, आज उमर की बर्थडे है तो आप उसको जरूर विश करिएगा, हम उसकी बर्थडे से होकर ही आ रहे हैं। अच्छा, किसकी बर्थडे आज? आप जी किसकी बर्थडे आज? उमर की बर्थडे थी, आपकी बात हुई थी ना एक दफा उमर से। अच्छा अच्छा, छोटे से बच्चे हाँ से। हाँ ठीक ठीक है, अच्छा अच्छा माशाल्लाह। हाँ, तो हैप्पी मेरी तरफ बर्थडे। ओके ओके, हैप्पी बर्थडे उमर भाई। बच्चा कैसे हो आप? ठीक हो? और उम्मीद करता हूँ आप खुश होंगे। जी फिरोजा, आज क्या सुनाएंगे आप? जी, मैं सबसे पहले एक अच्छी बात, गलत होकर खुद को सही साबित करना इतना मुश्किल नहीं होता जितना सही होकर खुद को सही साबित करना। यूं वफाओं के सिलसिले मुसलसल ना रख किसी से, लोग एक खता के बदले सारी वफाएं भूल जाते हैं। मैं चाहने वालों को मुखातिब नहीं करता, मैं चाहने वालों को मुखातिब नहीं करता और तर्के ताल्लुक की मैं वजाहत नहीं करता। मैं अपनी जफाओं पे नादिम नहीं होता, मैं अपनी जफाओं पे नादिम नहीं होता, मैं अपनी वफाओं की तिजारत नहीं करता। खुशबू किसी तशहीर की मोहताज नहीं होती, खुशबू किसी तशहीर की मोहताज नहीं होती। सच्चा हूँ मगर अपनी वकालत नहीं करता। एहसास की सूली पे लटक जाता हूँ अक्सर, एहसास की सूली पे लटक जाता हूँ अक्सर। मैं जबरे मुसलसल की शिकायत नहीं करता। मैं अजमत इंसान का कायल तो हूँ मोहसिन, मैं अजमत इंसान का कायल तो हूँ मोहसिन, लेकिन कभी बंदों की इबादत नहीं करता। खामोशी एक अजीम नेमत है, खास तौर पर उस वक्त जब इख्तिलाफात ज्यादा हो, आवाजें बुलंद हो, इल्म की कमी हो और दलील की कोई औकात न हो। फिरोजा, लोग हमेशा पूछते हैं किसके लिए लिखती हो इतनी शायरी, लोग हमेशा पूछते हैं किसके लिए लिखती हो इतनी शायरी। मैं सोचकर मुस्कुरा देती हूँ काश कोई अपना होता। वाह फिरोजा, आप खुद शायरी भी करती हैं? फिरोजा लगे तो पंहिंजी शायरी भी पढ़ंदी आहे ऐं फिरोजा काफ़ी कोटेशंस भी ॿुधाईंदी आहे ऐं काफ़ी इंफॉर्मेटिव इन्हनि जी गुफ़्तगू हूंदी आहे ऐं माशाल्लाह हिननि हीअ असांजी रेगुलर कॉलर आहिनि। ॾिसूं था हिन वक़्तु लाइन ते केरु आहे। अस्सलाम वालेकुम साईं। हेलो। हाँ साईं। साईं अस्सलाम वालेकुम, मोहम्मद जुमन सातो साईं। साईं वालेकुम सलाम, छा था ॿुधायो मोहम्मद जुमन सातो साहब? साईं हिकिड़ो उर्दू जो शेर आहे। जी साईं। हर सांस के साथ मुझे सोचा करोगे तुम, हर सांस के साथ मुझे सोचा करोगे तुम, अपने ही अक्स में ढूंढा करोगे तुम। जब याद आएंगी तुमको वफाएं मेरी, हर शख्स को चाहत से देखा करोगे तुम। आज मेरी तन्हाइयों पे हंस रहे हो न तुम, मुझसे बिछड़ कर इसी बात पे रोया करोगे तुम। कदे मरीज मोहब्बत जा, कदे पाण तबीब। इहो अंदाज़ मोहम्मद। कदे मरीज मोहब्बत जा, कदे पाण तबीब। कदे घोड़ा गाड़ियों जग में, कदे रोंदड़ खिलायूं रकीब। कदे ख्वाबन में मेला मोहब्बत जा, कदे जुदाई नसीब। वाह। असां फ़कीरनि जो अजीब जीअण आहे हिन जहान में। अॼु त नेण बि नथा खणो,
अज त निहारियो बि नथा, जी जीआरियो बि नथा, ज़हर प्यारियो बि नथा, माठ बि कोन थी अचे भला कीअं कयां, हमेशह यादि सां रहो, चए थो त विसारियो बि नथा। वाह। अॼु पिण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, गलनि सां गुड़नि जूं बूंदूं बसि न कनि, संधी सिक पिरनि खां लोक ॾिठे न लहे। वाह। मामा जुमन सातो साहब, कल्ह त तव्हां अहिड़े धीमे कमाल जे अप एंड डाउन्स में जेको अंदाज़ रखियो लाजवाब हुयो, ऐं माशाल्लाह उर्दू वारो शेर बि ठीकु हुयो, पर तव्हांजी जेका सुञाणप जेको अंदाज़ आहे उनखे ई तव्हां पकड़े हलो त ॾाढो सुठो लॻंदो। मोहम्मद जुमन सातो साहब असांजो रेगुलर कॉलर आहे। सातो साहब लाइन ते सुधा कहिड़ा, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, फरीद मोहम्मद शाहीन, फरीदा शाहीन सखर एयरपोर्ट। फरीद मोहम्मद शाहीन साईं कीअं आहियो? जी शुक्र अल्लाह तव्हां ॿुधायो ख़ैर हो साईं? मां बिल्कुलु ठीकु आहियां। 2 कॉल्स अची चुकियूं आहिनि ऐं हींअर आहे 3 कॉल अवां जी। शेरो शाइरी छा था ॿुधायो? तेरे वादों ने हमें घर से निकलने ना दिया, ठीकु आहे। तेरे वादों ने हमें घर से निकलने ना दिया, लोग तो मौसम का मजा ले गए बरसातों में। तव्हां बि बरसाति जो मज़ो वठणु वियो छा साईं? हिकिड़ी फरीद मोहम्मद शाहीन जो इहा हिकिड़ी क्वालिटी आहे, हिकिड़ी लाइन ॿुधाईंदो आहे बसि। जीअं मां हिकिड़े दफ़े हिकिड़ो शेर, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे आसिफ़, मोहम्मद आसिफ़ नालो आहे हुनजो, उन हिकिड़ो शेर ॿुधायो, हिकिड़ी लाइन एॾी मूंखे ज़िंदगी में उहा वणी कि रास्तों का गुरूर तो देखो, मां चयो वाह वाह, रास्तों का गुरूर तो देखो जैसे उसकी गली को जाते हो। अॼु ॾींहुं ताईं इहो शेर न विसरियो आहे, थोरो नंढो ऐं कमाल। सो फरीद मोहम्मद शाहीन बि ईअं नंढो शेर ॿुधाईंदो आहे पर सुठो ॿुधाईंदो आहे। लाइन ते केरु आहे? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अदा तव्हांखे बि खोड़ सारा सलाम ऐं गांव हुजनि। वालेकुम अस्सलाम, केरु था ॻाल्हायो? ज़ुबैदा ॻाल्हायां थी। ज़ुबैदा, अदी ज़ुबैदा। जी 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 अदा शेर ॿुधाइणु चाहियां थी ऐं हा ॿुधायो ॿुधायो। प्यार मिलता है यहाँ किस्मत से, प्यार मिलता है यहाँ किस्मत से, सबकी किस्मत में वफा नहीं होती, जिन दिलों में मोहब्बत रहती है नफरत की जगह नहीं होती, मिटे नहीं किसी की चाहत में हम सब में ये अदा नहीं होती, चांद के साथ साथ रहती है चांदनी बेवफा नहीं होती, गजरा सागर से लहर का भी है पर किनारों पर जमा नहीं होती, तड़प के फिर गले आ मिलती अपने सागर से खफा नहीं होती। वाह। गुस्सा इतना भी आखिर क्या करना, गुस्सा इतना भी आखिर क्या करना, क्या किसी से खफा नहीं होती। वाह। ऐं अदा हिकिड़ो ॿियो आहे। जी जी परवीन साहिब जो आदा, जी जी। जिसको मैंने चाहा वो मुझे मिल ना सका, जिसको मैंने चाहा वो मुझे मिल ना सका, मगर दिल की दुनिया एक फसाना छोड़ गया, क्यों करके चली गई हो मेरी जिंदगी को तन्हा, मगर पता नहीं मेरे दिल में कितने दुख छोड़ गया। वाह। क्या जानूं मैं किसी से मोहब्बत करता था वो, मगर मेरे दिल को तो उदास छोड़ गया। वाह। आती रहेंगी रोज कभी उसकी यादें, मगर क्यों मेरी जिंदगी में झूठे सपने छोड़ गया, मैं करती हूँ मोहब्बत इससे बेपनाह, मगर ये भी ना सोचा और वो हमें अकेला छोड़ गया, क्यों चले गए हो सनम मेरे जिंदगी से दूर, घर आशियाना घर आशियाना में देखकर बड़ी दास्तान छोड़ गया। जी। मोहब्बतें तो हिसाब रखती हैं, मोहब्बतें तो हिसाब रखती हैं, वफा जफा गिले शिकवे सभी शुमार होते हैं, मोहब्बत कभी भी खाली नहीं रहती, अजाब से अताब से हिजाब से,
ए जाने हयात जाने अजीज याद रखना, दो दिलों के मिलने पर टूट जाने में कसूर दो तरफा होता है, कभी एक तरफा भी होता है भाई। सब बातों का मुलाकातों का मोहब्बतें हिसाब रखती हैं, हर एक पल का हर गुजरते कल का मोहब्बतें हिसाब रखती हैं। जी अदीज़ बिदा, थैंक यू सो मच। तव्हां कॉल कई ऐं शाइरी तव्हां कोशिशि कई सुठे तरीक़े सां कॉम्पिटिशन में हिसो वठण जी ऐं बहितरीनु तरीक़ो अख़्तियार कयो त हिकिड़ो पोलाइट अंदाज़ में तव्हां शाइरी पढ़ण जी कोशिशि की, पर लाहा चढ़ा ऐं उन्हनि जो जेको उन्हनि जी जेका प्रेज़ेंटेशन आहे इन जो कॉम्पिटिशन आहे। ॾिसूं था त अञा बि जेकॾहिं असांखे कॉल का अचे थी, अञा जेकॾहिं कोई कॉम्पिटिशन में सुठे तरीक़े सां हिसो वठणु चाहे थो त जल्दी असांखे कॉल करे ऐं शामिलु थी वञे शेरो शाइरी सेगमेंट में, तव्हां जंहिंमें तव्हां दुनिया जे कहिड़े बि शाइर जी पोइट्री ॿुधाए सघो था, या जेकॾहिं तव्हां पाण पोइट आहियो त तव्हां पंहिंजी पोइट्री ॿुधाए सघो था। ईअं ई 4 कॉल्स थी चुकिया आहिनि। फिरोज़ा सखर, मोहम्मद जुमन सातो, नवाब शाह, फरीद, मोहम्मद शाहीन ऐं ज़ुबैदा। अञा बि असां कॉल्स वठी सघूं था, टाइम आहे। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां बहितर तरीक़े सां पोइट्री पढ़ी सघो था त पोइ जल्दी असांखे कॉल कयो। लाइन ते सुठा कहिड़ा? अस्सलाम वालेकुम। हेलो गुलाम हैदर कच्छा साईं, साईं केरु पिया ॻाल्हाइनि? गुलाम हैदर। गुलाम हैदर साईं, हिकिड़ो गज़ल ॿुधाईंदा? जी जी साईं, वाह वाह। उहा नैण मिलाए वई, सुख चैन फिटाए वई, वाह। हिन दिल जे दफ़्तर ते नाव पंहिंजो लिखाए वई, वाह। अखरिन अखरिन में हर ॻाल्हि ॿुधाए वई, अखरिन अखरिन में हर ॻाल्हि ॿुधाए वई, गैरनि खे करे पंहिंजो, गैरनि खे करे पंहिंजो हैदर खे बुलाए वई। वाह साईं वाह, पंहिंजी शाइरी आहे साईं। जी जी साईं, मुंहिंजी पंहिंजी शाइरी। वाह साईं वाह, तव्हांजो हिकु त जेका वॉइस क्वालिटी आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं हिकिड़ो भिटाई जो शेर आहे, माशाल्लाह। जी साईं। नाहे जमियत जान खे होत पुञाणा हान, वाह। अल्लाह उहे आन जिन साह चखाइनि सिक जो। वाह, ॾाढो सुठो साईं। गुलाम हैदर भाउ, जी साईं, बहितरीनु। तव्हांजो जेको ॿ शयूं त ॾाढियूं सपोर्ट कंदियूं आहिनि, हिकु त वॉइस क्वालिटी ऐं ॿियो तव्हां जेको लाइटली हिकिड़ो ग्रिप लफ़्ज़ छॾणु बहितरीनु। कॉम्पिटिशन असांजो आहे ई अदायगी जो, सो ॾाढो सुठो। गुलाम हैदर भाउ असांखे कॉल कई आहे। हिन वक़्तु फ़ैसले जे तरफ़ ईंदासीं। एक्चुअली तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त शेरो शाइरी में जेको असां ख़ासि करे हिन कॉम्पिटिशन में हिन सेगमेंट जेको कॉम्पिटिशन रखंदा आहियूं, 1 सेकेंड मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजी प्रेज़ेंटेशन कीअं आहे। कल्ह असांखे मोहम्मद जुमन सातो साहिबु एॾी त ख़ूबसूरत अंदाज़ में या त पोइ मूड में हुया, अहिड़ी अदायगी साईं जन ॾेखारी कल्ह जो मजबूर थी करे उन्हनि खे असांखे विनर करिणो पियो, जॾहिं त अॼु मोहम्मद जुमन सातो साहिबु मूंखे मूड में न लॻा। ही इल्हाम थींदो आहे, को तरीक़ो आहे या मूंखे ख़बर कोन्हे का, बहरहाल को हिकिड़ो रंग आहे जेको कंहिं कंहिंखे उन वक़्तु अची थो वञे। लाइन ते सुठा अञा हिकिड़ी कॉल वठी सघूं था। केरु आहे? अस्सलाम वालेकुम। हेलो, केरु साईं? हेलो साईं, आवाज़ अचे पियो? विनर अनाउंस कंदासीं अॼु जो शेरो शाइरी सेगमेंट जो जेको विनर आहे गुलाम हैदर। हिननि थोरी शाइरी ॿुधाई, ॾाढो हुनजो अंदाज़ प्यारो ऐं ख़ूबसूरत दिलकश हुयो। काॾे बि न मुंहिंजे ब्रेक जो वक़्तु आहे, मूंसां गॾु रहे।
आख़िरी ब्रेक में तव्हांखे भली कार आख़िर ताईं तव्हांखे भली कार चवंदुसि जेसि ताईं मौजूदु आहियां तेसि ताईं तव्हां सां गॾु आहियां ऐं हिन वक़्तु तव्हां बि मूंसां गॾु आहियो पर टाइम तमामु असां वटि हाणे घटि आहे 4 बैलून्स हूंदा आहिनि जंहिंमें तव्हां कंहिं हिकिड़े बैलून्स खे चूज़ कंदा आहियो ऐं बाद में ख़बर पवंदी आहे त उन बैलून्स में विनर जी पर्ची आहे या न। सो पहिरियां ॾिसूं था कंहिंजी कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हैदर भा तव्हांजा कहिड़ा हाल आहिनि? मुंहिंजा त खेर लॻा पिया आहिनि। अदी तव्हांजा हाल कहिड़ा आहिनि? ख़ुशि आहियो? जी असां बिल्कुलु ख़ुशि जी आहियूं। अदी शुक्र आहे। अदा मूं फेनीदा पई ॻाल्हायां बांसीदाबाद मां ऐं मां रंग पसंदि कयां थी कारो ब्लैक। फामीदा ब्लैक कलर चूज़ कयो आहे। अदा हैदर भा मूंखे गानो ॿुधाइजो। कहिड़ो गानो? ओ मिठी। ओ मिठी? जी जी। ओ मिठी या दीद तुंहिंजी ॾिसी इहो का तक तुझी घिटी की नाई नजर ओ मिठी ओ मिठी ओ मिठी ओ मिठी ओ मिठी हे ला ला ला। दी मूंखे तमामु मां कॾहिं ॻायो ई घटि आहे गानो इहो न ईंदो आहे मूंखे पर हाणे तूं चयो त हिनजे करे अदी मां तोखे थोरो 2-3 लाइन ॿुधायां। सो पहिरीं कॉल फहमीदा भांसईदाबाद खां ब्लैक कलर चूज़ कयो आहे ऐं सेकेंड कॉल ॾिसूं था कंहिंजी हूंदी अञा आई न आहे। सेकेंड कॉल बि असां वठंदासीं पर इन सां गॾोगॾु इहो बि तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि त तव्हां धरती टीवी जो पेज स्पेशली असांजो जेको ही प्रोग्राम आहे धरती जो जमालो इन जो यूट्यूब चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं ज़रूरु फेसबुक ते बि असां सां कनेक्ट रहंदा ऐं पंहिंजो प्रोग्राम बि उते ॾिसी पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा कयो। ॾिसूं था लाइन ते कहिड़ा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा। सर गुलाम रसूल। अरे साईं गुलाम रसूल साहब ॾाढो तव्हांजो इंतज़ारु कयो में शेरो शाइरी सेगमेंट में। हाँ साईं काल न कई छो भला? हकीकत आज बस मूड सही न हुयो। अच्छा हाँ बस वही काड़ी ज़ाती का गाल बोलेड़ी हुई बस होने जे करे। वाह साईं वरी बि रही न सघियासीं मिड़ी असांजो थोरो घणो हिसो हुजे। हाणे भला हिकिड़ो कमु था कयूं। जी जी। हींअर जेकॾहिं मूड सही आहे त ॿ ॿोल मिड़े असांखे ईअं ई ॿुधायो बग़ैर मुक़ाबले जे छो त असांजो कमु आहे तव्हांजो आवाज़ ॿुधणु। जी साईं। वरी वरंदो आहे वरी वसंदा मींहं। वाह। सजण मिलंदा सजण सां नवां थींदा मींहं। वाह। विछोड़े जा ॾींहं रही रहंदा केतिरा। वाह साईं। सर ग्रीन कलर साईं जन गुलाम रसूल पंवर साहब ग्रीन कलर चूज़ कयो आहे। ॾिसूं था त अॼु केरु ख़ुशि नसीब आहे बाबा ऐं बाक़ी 2 कॉल्स उन खां पोइ असां पंहिंजे प्रोग्राम जे इख़्तिताम तरफ़ ईंदासीं। वक़्तु गुज़रंदो आहे अव्हां सां गॾु ॾाढो सुठो ऐं सुठा असांजा रेगुलर कॉलर स्पेशली इहा मूंखे ख़ुशी थींदी आहे त रेगुलर कॉलर असांखे छॾींदा न आहिनि उहे असांखे कंटिन्यू जॉइन कंदा रहंदा आहिनि। गुलाम रसूल पंवर साहिबु जीअं हिन वक़्तु असांखे आख़िरी में बि कॉल करे चयो था अॼु मूड सही न हो पर रही न सघियुसि तव्हांखे कॉल कयमि। ॾिसूं था हिन वक़्तु लाइन ते कहिड़ा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदी। सायरा शेख फ्रॉम शदादकोट। अदी सायरा शदादकोट। जी मां शदादकोट खां आहियां। जी शदादकोट खां सायरा शेख। बाक़ी 2 कलर अदी बचा आहिनि ब्लैक ऐं ग्रीन त थी विया आहिनि बाक़ी आहे येलो ऐं पिंक। तव्हां कहिड़ो चूज़ कंदियूं? जी येलो। ओके। हेलो सर ॿुधो। जी जी। मुंहिंजे हस्बैंड जी बर्थडे आहे मां चाहियां थी तव्हां हुनखे विश कयो। आरिफ नेम आहे हुनजो। नालो छा अथसि? आरिफ शेख। आरिफ मुंहिंजे ब्रदर जो बि नालो आहे आरिफ कादरी ऐं आरिफ शेख वाह असांजी अदी सायरा शेख ऐं असां सॼी टीम जे तरफ़ां हैप्पी बर्थडे टू यू
Happy birthday to you, my dearest आरिफ शेख साहब। ठीक है आदि, ॿियो हुकुम। थैंक यू सर। थैंक यू। येलो कलर असांजी अदी चूज़ कयो ऐं उन्हनि जे हस्बैंड जी अॼु बर्थडे आहे, सो असां विश कयोसीं असां पंहिंजे भाउ खे। हिन वक़्तु ॾिसूं था त बाक़ी जेको आख़िरी कलर टेन टेन पिंक जेको कलर आहे उहो कंहिंजे नसीब में अचे थो, यानी कि उनखे असांजी तरफ़ां गिफ्ट हूंदो पिंक। हेलो हेलो साईं जी, नालो ॿुधायो साईं। शफ़ी मोहम्मद। शफ़ी मोहम्मद भाउ, तव्हांजे नसीब में कलर आयो अथव पिंक जी। त हाणे शुरूआत ई तव्हांजे कलर खां था कयूं, ख़बर पवंदी त अॼु केरु आहे विनर। शफ़ीक भाउ जो कलर आहे पिंक, ॾिसूं था। शफ़ीक भाउ फुकड़ियूं रंग त सही चूंडियो आहे, पर हाणे मसइलो इहो आहे तव्हां असां ॾिनो आहे, तव्हां लेट कॉल कई इन जे करे। सो हिन वक़्तु ईंदासीं अदी सायरा शेख चूज़ कयो येलो। चओ पंहिंजी अदी क़िस्मत खे, अखर बि थोरा हिन जा ड्रथल आहिनि, इन में बि तव्हांजी क़िस्मत जेको आहे न ॾिसो कीअं थी वई आहे। बाक़ी बचा आहिनि ॿ, यानी कि हिकिड़ो असांजी अदी फ़हमीदा ब्लैक कलर चूज़ कयो। ॾिसूं था त हिन अदी फ़हमीदा हे छा तव्हां चूज़ कयो, आउट ऑफ फ्रेम थी वई आहे ऐं मां उहा खणी ईंदुसि आउट ऑफ फ्रेम। ठीकु आहे। टेन टेन चुपके चुपके चोरी चोरी काॾे बि न वञिजो, इते ई बीजो आउट ऑफ फ्रेम। ख़बर पवंदी हाणे। खटी आयो ख़ैर सां। पर अदी खटी आई ख़ैर सां, फ़हमीदा ब्लैक कलर चूज़ कयो ऐं असांजे महबूब दोस्त साईं ग़ुलाम रसूल पंवर साहब वरी ॿीहर कोशिशि कजो ग़ुलाम रसूल पंवर साहब। सो हिन वक़्तु पंहिंजे प्रोग्राम खे इख़्तिताम जे तरफ़ वठी हलंदासीं ऐं मां चाहींदुसि त नंढड़ो हिकिड़ो गीत ॻाए करे पंहिंजे प्रोग्राम खे ख़तमु कयूं ऐं अव्हां सां गॾु वरी नेक्स्ट वीक इनशाला अव्हां सां गॾु हाज़िर थिबो। मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी। मेरी नजरें तो गिला करती हैं, तेरे दिल को भी सनम तुझ से शिकायत होगी। मेरे महबूब तेरी गली में आता सनम, नग़्मा वफा का गाता सनम, तुझसे सुनाना जाता सनम। फिर आज इधर आया हूँ मगर ये कहने में दीवाना, खत्म बस
आज ये वहशत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी। नाम निकलेगा तेरा ही